अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। इहो बि केॾो अलमियो आहे। सेवक सेंटर लाड़काणो ऐं असांजा ॾोहारी रविया जिते क़ाइम स्कूल में सिंधी ज़ुबान ॻाल्हाइण ते बि जुर्मानो आहे। इन हवाले सां आसिफ़ रज़ा मोरियो लिखे थो, शेख ज़ैद कॉलोनी रोड ऐं शेख ज़ैद कॉलोनी ॾे वेंदड़ रस्ते जे साॼी कुंड ते वसी वारी ज़ेराज़ी ते ठहियल ही शानदार ऐं शहर जी ख़ूबसूरत तरीन अॾावत जंहिंमें हाणे सिटी स्कूल क़ाइमु आहे। सा इमारत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे ॿिए दौरे हुकूमत दौरान 1996-97 में सेवक सेंटर प्राइवेट कंपनी लिमिटेड पारां तैयारु कई वई हुई, जॾहिं त उन जहाज़ी साइज़ सेंटर जी अॾावत नेशनल कंस्ट्रक्शन कंपनी मुकमिल कई हुई। उन इमारत जा 2 तबक़ा आहिनि। पहिरियों तबक़ो ऐं ॿिए तबक़े में तहखानो ऐं ग्राउंड फ्लोर पिणु आहे। दी सेवक सेंटर जी इमारत में सवें दुकान जोड़ाया विया हुआ, जेके न रुॻो लाड़काणो शहर पर ज़िले ऐं क़रीबी ज़िलनि जे आबादियुनि जी सहूलियत लाइ अॾाया विया। हिन इमारत में मौजूदु वॾनि दुकाननि जी क़ीमत 7,000, नंढनि दुकाननि जी क़ीमत 3,000 रुपया मुक़ररु कई वई हुई। हीअ ख़ूबसूरत ऐं विशाल अॾावत जंहिं मक़सदु कारण तैयारु कई वई हुई त क़ौमी फ़ाइदे खे पासीरो रखंदे जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर में सरकार वक़्तु 2001 में इहा इमारत नेशनल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड खे विकिणी ॾिनी, जिन वरी दी सिटी स्कूल इंतिज़ामिया खे मसवाड़ ते चाढ़े ॾिनी, जिते हिननि साॻे साल पंहिंजो कैंपस क़ाइमु करे वरितो। गिरोमेंट रोड गुलबर्ग 3 लाहौर जी इकेटरी इंडस्ट्रियल एरिया में हेड ऑफिस रखंदड़ ही स्कूल 1978 में क़ाइमु थियो, जंहिंजो हिन वक़्तु CEO औरंगज़ेब फ़िरोज़ आहे। दी सिटी स्कूल सिस्टम पाकिस्तान में इंतिहाई मुहांगे प्राइवेट स्कूलनि जे वॾे में वॾो नेटवर्क आहे, जंहिंजा पाकिस्तान जे 57 शहरनि में 178 खां मथे स्कूल हली रहिया आहिनि। NICL जो मक़सदु सरकारी नियम सरकारी तनज़ीमनि खे मुआशी लाॻत ते इंश्योरेंस फ़राहम करणु हो त जीअं ग़ैर मुल्की ज़र मुबादले जे दाख़िला खे घटाइण सां गॾु बैरूनी इंश्योरेंस ते घटि इन्हिसार करणु, टैक्सनि ऐं मुनाफ़िन ज़रिए सरकारी ख़ज़ाने में निमाया शिरकत ऐं वधि में वधि मुनाफ़े हासिलु करण लाइ आवाम सां निजी शोबनि में अक़लमंदी सां सरमाएकारी करणु शामिलु हो। उन दौर में कंहिं तिजारती अख़बार जी रिपोर्ट मुंहिंजे साम्हूं आई हुई त NICL 325 मिल्कियतुनि जो वीमो करायो हो, जॾहिं त काफ़ी ॿियूं मिल्कियतूं पाइप लाइन में हुयूं, जिन मां लाहौर में 20 केनाल जो प्लाट, शाहजन बिल्डिंग माल लाहौर जो कमर्शियल प्लाट नंबर 128, अपर माल लाहौर, SIH बिल्डिंग लाहौर, NIC बिल्डिंग कराची, NIC हाउस कराची, कोरंगी टाउनशिप कराची, NIC बिल्डिंग इस्लामाबाद में 10 एकड़ इराज़ी, सेवक सेंटर लाड़काणो ऐं ॿियूं खोड़ सारियूं शानदार इमारतूं शामिलु हुयूं। जहिड़ी तरह कराची जे हसन स्क्वायर गुलशन इक़बाल वारो सेवक सेंटर न रुॻो कराची वारनि लाइ पर सिंध जे तमामु शहरनि लाइ सहूलियतुनि जो हब आहे, जिते कराची इंतिज़ामिया जो सरकारी हेडक्वार्टर हुअण सां गॾु मेयर कराची जो दफ़्तरु, KDA सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी, कमांड एंड कंट्रोल सेंटर सिंध पुलिस वग़ैरह वग़ैरह जहिड़ियूं हज़ारें ऑफिसूं आहिनि। अहिड़ी रीति सेवक सेंटर लाड़काणो जी इमारत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो पंहिंजे शहर जे माण्हुनि खे ॾिनल ख़ासि तोहफ़ो हुयो, जिते सेवक सेंटर में आम माण्हुनि खे तमामु सरकारी इदारनि जे ऑफिसनि पटांदड़ तमामु मुमकिन सहूलियतूं मुहैया करण जो ख़्वाबु पिणु शामिलु हुयो। केतिरी न खिल जहिड़ी ॻाल्हि आहे त जेको सेवक सेंटर आम ग़रीब माण्हुनि जूं बुनियादी ज़रूरतूं सस्ते अघ ते पूरियूं करण लाइ क़ाइमु कयो वियो हुयो, उते क़ाइमु कयल पाकिस्तान जे मुहांगे तरीन दी सिटी स्कूल में ग़रीब त छा पर विचें तबिके जा ठाहूका शहरी ऐं चङा भला ऑफिसर बि पंहिंजा ॿार पढ़ाइण जी हैसियत कोन था भाइनि। हिकु ॻाल्हि जी निशानदेही प्यारे अयूब गाद जिन कई त हिन स्कूल में जेकॾहिं कंहिं बि ॿार सिंधी ॻाल्हाई त उनखां ॾंड वरितो वञे थो ऐं असांजा माण्हू पंहिंजे ॿारनि खां मादिरी ॿोली खसे मॉडर्न थियण जे शौक़ु में ॻरी फीस था भरियनि। मां अरबाब इख़्तियारनि खे मोदबाणी दरख़्वास्त रखां थो त लाड़काणे वासियुनि ऐं लाड़काणो सां सलाड़ियल समूरनि ज़िलनि जी लखें आबादियुनि जे शहरी हक़नि खे मजरूह कंदे जेका इमारत दी सिटी स्कूल खे मसवाड़ ते ॾिनी वई आहे
तव्हांखे वापसि सिविक सेंटर जो दर्जो ॾेई पंहिंजे आवाम जी बहितरी ऐं चङ भलाई खे आम करण जो अमली क़दम खयो वञे। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक आसिफ़ रज़ा मोरियो जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।